अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलम तर इलल्लज़ीना यज़उमूना अन्नहुम आमनू बिमा उन्ज़िला इलैका वमा उन्ज़िला मिन क़ब्लिक युरीदून अन यतहाकमू इलत्ताग़ूत वक़द उमिरू अन यकफ़ुरू बिही वयुरीदुश्शैतानु अन युज़िल्लहुम ज़लालन बईदा वइज़ा क़ील लहुम तआलौ इला मा अंज़लल्लाहु वइला अर्रसूल रअयतल मुनाफ़िक़ीन यसुद्दून अन्का सुदूदा फ़कैफ़ इज़ा असाबतहुम मुसीबतुन बिमा क़द्दमत अयदीहिम सुम्म जाऊक यहलिफ़ून बिल्लाहि इन अरदना इल्ला इहसानन व तौफ़ीक़ा उलाइका अल्लज़ीना यअलमुल्लाहु मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अअरिज़ अन्हुम वइज़हुम वक़ुल लहुम फ़ी अनफ़ुसिहिम क़ौलन बलीग़ा सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदनिन नबिय्यिल उम्मिय्यि व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुख़ातब थींदे हुकुम बयान फरमायो हो त ईमान वारो अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी ऐं उलुल अम्र इस्लामी हाकिम जी इताअत कयो। पोइ इन जी निस्बत सां लाज़िम हुयो ॼण त इस्लामी हुक्मरान तव्हांजो को बि मामिलो हल करे जंहिं मामले में तव्हांजो इख़्तिलाफ़ हुजे या अल्लाह जो रसूल तव्हांजे कंहिं बि झेड़े झगड़े जो फ़ैसिलो करे तव्हांजे मथां लाज़िम आहे उन फ़ैसिले ते बीही वञो। फ़ैसिले थियण खां पोइ उन ते चूं-चरा न कयो। पोइ जेकॾहिं तव्हां चूं-चरा कंदव फ़ैसिलो न मञींदव त पोइ उन वक़्तु तव्हांजी हैसियत केतिरी बचंदी, मुसलमान ई रहंदव या इस्लाम खां निकिरी मुनाफ़िक़ थी पवंदव या के अहिड़ियूं सूरतूं बि थी पवंदियूं जो तव्हां मुनाफ़िक़त खां बि निकिरी खुला काफ़िर थी पवंदव। तंहिंजे करे अल्लाह ताला जो जेको हुकुम थी वञे उन हुकुम जे आॾो अकुल न हलायो, बसि झुकी पओ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको फ़ैसिलो कंहिं बि मामले में थी पवे अखियूं ॿूटे करे मञो। इस्लामी हुक्मरान जंहिंजे लाइ शराइत ज़रूर आहिनि त कंहिंखे इस्लामी हुक्मरान चइबो आहे उहे उन वक़्तु ज़रूर ॻोल्हबा। ईअं न त जंहिं तंहिं खे माण्हू इस्लामी हुक्मरान सम्झे। मुस्लमान मुल्क जो हाकिम आहे रुगो बादशाह पाण मुस्लमान उन इस्लामी कानून जो पाबंद हुजे या न हुजे उनखे बि हरूभरू शरीयत जो महवर कोन सम्झबो। बहरहाल उन में शराइत बि उन वक़्तु ॻोल्हबा। फ़ैसिलो जेकॾहिं अहिड़ो इस्लामी शरीयत जो पाबंद हुक्मरान फ़ैसिलो करे थो क़ुर हदीस जे रोशनीअ में छंडे छाणे फ़ैसिलो करे थो त उन जी इताअत बि लाज़िम आहे। पोइ अॼोकिन आयतुनि जो ख़ुलासो बि ज़रा इन ई निस्बत सां आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे ज़माने में हिकिड़े यहूदी ऐं मुसलमान जो इख़्तिलाफ़ थी पियो। ॾेती लेती हुई, कुझु हिसाब किताब हो, हिक ॿिए खां वठंदे पोइ पाण में लड़ी पिया। लड़ी जो पिया त हिननि चयो चलो भला हल फ़ैसिलो था करायूं। अब कंहिंखां फ़ैसिलो कराईंदे? यहूदीअ चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾे था हलूं।
हाणे यहूदी पाण हुज़ूर जन खे हूअं ईमान हाणे मञनि नथा, पर फ़ैसिले जे एतबार सां छिकई त हुज़ूर जन खां फ़ैसिलो था करायूं। अब छो? मूंखे पक्का यकीन आहे त हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे फ़ैसिले खे कॾहिं बि हिक तरफ़ लाड़ींदा न आहिनि, कंहिंजो बि लिहाज़ न रखंदा आहिनि। शरीयत जो चिट्टो फ़ैसिलो इंसाफ़ जो ॿुधाए छॾींदा, चाहे उहो पंहिंजो हुजे, चाहे परायो हुजे, चाहे केर बि हुजे। छो त यहूदनि खे तौरात जे ज़रिए इहा ख़बर हुई त अल्लाह ताला इंसाफ़ जो जेको फ़ैसिलो फरमायो आहे, हुकुम ॾिनो आहे, उन हुकुम में सभु इंसान बराबरि आहिनि। अल्लाह तबारक व तआला इज़ा हकमतुम बैन अन्नास अन तहकुमू बिल अदल जा लफ़्ज़ फरमाया आहिनि। माण्हुनि जे विच में फ़ैसिलो कयो त इंसाफ़ सां कयो, पोइ मुस्लमान हुजे या काफ़िर हुजे। त यहूदीअ खे पक हुई त नबी पंहिंजे अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल तालीम जो पाबंद हूंदो आहे, फ़ैसिलो सही कंदो। मुस्लमान जेको बज़ाहिर मुस्लमान हो पर छुपियल मुनाफ़िक़ हो, उन चयो त न, मदीने में यहूदियुनि जो जेको वॾो आलिम आहे न, काब बिन अशरफ, उन खां था फ़ैसिलो करायूं। हिनखे उन मासिरो हुयो त मुंहिंजे ग़लति ॻाल्हि खे उहो लहे मिटी कंदो, हुज़ूर जन मुंहिंजे बारे में फ़ैसिलो कोन ॾींदा। ऐं नाहक ते हुयो तॾहिं त लाड़े पियो उन माण्हूअ ॾे हले, त जेको मुंहिंजे फ़ैसिले खे लाड़े पाण बि लड़ंदड़ हुजे। नतीजतन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हि ॻरी थी पई। हाणे हुज़ूर जन खां वधीक त काब बिन अशरफ कोन हो, फ़ैसिलो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि आयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो ॾिनो त बाबा मुस्लमान जेको आहे उहो नाहक आहे, नाहक ते आहे, इन ॻाल्हि में यहूदीअ जो ई हक़ आहे, हिनखे ॾियो। फ़ैसिलो इहो थियो जॾहिं हुतां उथिया त मुस्लमान जेको बज़ाहिर मुस्लमान हो, लिकियल मुनाफ़िक़ हो, उन चयो त न न न न, इहो फ़ैसिलो हज़रत उमर ॾे था खणी हलूं रज़ी अल्लाह ताला अन्हु। हिनखे आसिरो चयो त हज़रत उमर सां यहूदियुनि ते कावड़ियल हूंदो आहे, मुंहिंजे फ़ैसिले ते ज़रूरु नज़रसानी करे फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में ॾींदो। यहूदीअ बि चयोसि नथो मुड़ी त भला हल। जॾहिं हज़रत उमर वटि पहुता, हज़रत उमर साईं पुछा कई त भाउ छा मसइलो आहे? यहूदीअ पहिरियां इहा ॻाल्हि ॿुधाई त असांजो मसइलो हीअ आहे, पर हिन जो फ़ैसिलो हुज़ूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरियां हीअं कयो आहे, हे नथो मञे। हुज़ूर जन जो फ़ैसिलो हे नथो मञे, मां हुनखे मञां थो, पर हीअ थो चए त बि उमर ॾे हलूं, हाणे तव्हां ॾे आहियूं फ़ैसिलो जेको कयो। हज़रत उमर साईं फरमायो ॿियो तव्हांजो फ़ैसिलो मां कयां थो, मोटी अचां। भई उहो त तलवार खणी आयो, तलवार खणी आयो। उन बज़ाहिर जेको मुस्लमान हो, छुपियल मुनाफ़िक़, हुनजो कंधु लाहे छॾियईं। अच वाए वेला थी, मुनाफ़िक़नि गॾिजी करे दाऊं कयूं, कोकूं कयूं, हज़रत उमर जे मथां दावा पेश कयूं त बिना तहक़ीक़ जे हिनजी मुंडी लाहे छॾियईं। लिहाज़ा हज़रत उमर नऊज़ बिल्लाह क़त्ल कयो आहे, ऐं क़त्ल जो क़िसास थींदो, शरीयत चवे थी। हज़रत उमर साईं खां पुछो वियो त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त जेको मुंहिंजे नबीअ जो फ़ैसिलो न मञींदो, उन जे लाइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे, उनजे धड़ ते सिसी न हूंदी। बसि अल्लाह जे पैगंबर जे मौजूदगीअ में चवे तो फ़ैसिलो मूंखे उनजो क़बूल कोन्हे, ॿियो करे, पोइ मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे। इख़्तिलाफ़ वधियो, हज़रत उमर साईं जन जे मथां मुनाफ़िक़नि जी कावड़, गुस्सो वधियो, एतिराज़ बि वधिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ॻाल्हि आई, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इन जूं ॻाल्हियूं सॼियूं ॿुधियूं। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा चवनि त हज़रत उमर जो फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे। कुझु वक़्तु ख़ामोशी अख़्तियार कयूं, जेतिरो वक़्तु ख़ामोशी अख़्तियार कयूं, ओतिरे वक़्त में जिब्राईल अलैहिस्सलाम क़ुरान पाक जूं इहे आयतूं खणी आयो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, तर्जुमो थो कयां, अलम तर इलल लज़ीना यज़उमूना अन्नहुम आमनू बिमा उनज़िला इलैक वमा उनज़िला मिन क़ब्लिक। सोना नबी, तो कोन ॾिठो उन्हनि माण्हुनि ॾे जेके तौरात ते, क़ुरान पाक ते, सभिनी ते पंहिंजे गुमान मुताबिक़ ईमान था रखनि।
माना हू चवनि था त असांजो तौरात ते बि ईमान आहे ऐं सुहिणा नबी जेको तुंहिंजे हथ में आहे क़ुर उन ते बि ईमान आहे। सुहिणा नबी त उन्हनि माण्हुनि ते कोन ॾिठो जेके चवनि था तौरात ते बि क़ुर ते बि ईमान आहे। पोइ युरीदून अन यतहाकमू इला तागूत, पर इरादो वरी ही था रखनि त फ़ैसिलो वरी शैतान खां कराइनि। चवनि था त असांजो तौरात ते बि ईमान आहे, तौरात खां अॻु में जेके किताब आहे उन ते बि ईमान आहे, तुंहिंजे हथ में क़ुर आहे चवनि था उन ते बि ईमान आहे। चवनि ईअं था त इन्हनि सभिनी किताबनि ते ईमान आहे, पर फ़ैसिलो वरी शैतान जी तरफ़ था खणी वञनि। ऐं यतहाकमू इला तागूत, लफ़्ज़ तागूत तो अल्लाह साईं बयानु फरमायो। तागूत जी लफ़्ज़ी माना आहे सरकशी, पर हिते उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त तागूत में मुराद शैतान। छो त यहूदियुनि जो जेको वॾो आलिम मदीने में काब बिन अशरफ नाले हुयो, उनजो कमु ई इहो हुयो माण्हुनि में इख़्तिलाफ़ पैदा करे झेड़ो कराइण फ़साद कराइण। फ़साद शैतानी कबो आहे। अल्लाह ताला निस्बत कंदे फरमायो त चवनि था त असां मुस्लमान आहियूं, सभिनी आसमानी किताबनि ते ईमान आहे, पर फ़ैसिलो वरी पंहिंजो शैतान जे था छिके वञनि त उन खां फ़ैसिलो वठूं। वक़्त उमिरू ऐं यकफुरू बि, हालांकि उन्हनि खे हुकुम बि कयो वियो आहे त हिन शैतान जो इनकार कयो। शैतान तव्हांजो अज़ली दुश्मन आहे, उनखे चयो बि वियो आहे, ॿुधायो बि वियो आहे, पर त बि फ़ैसिलो पंहिंजो ओॾे था लाड़े वञनि। वयुरीदु शैतानु अन युज़िल्लहुम ज़लालन बईदा, हे पंहिंजो फ़ैसिलो शैतान ॾांहुं खणी वञणु चाहिनि, ऐं शैतान वरी चाहे थो त इहे मूं ॾे त अचनि त मां हिननि खे गुमराह करे दीन ईमान खां एॾो परे करे वञा जो हे वरी ईमान इस्लाम जे वेझो बि न अची सघनि। लफ़्ज़ सफ़ा चिटा ऐं साफ़ बयान। अल्लाह ताला ईअं न चयो अलम तर इलल मोमिनीन, तो न ॾिठो मोमिननि जे तरफ़, न, छो त हुनजे दिलि जे अंदरि निफ़ाक़ हो न, बज़ाहिर मुस्लमान हो। जेको मुस्लमान हो, बुज़ुर्गनि हुनजो नालो बिशर ॿुधायो आहे, बिशर, बिशर हुनजो नालो हो, जेको मुनाफ़िक़ हो, निफ़ाक़ हुनजो छुपियल हो, बज़ाहिर मुस्लमान हो। अल्लाह तबारक व तआला हुनखे वाक़ो करे छॾियो त चवनि था सभिनी किताबनि ते ईमान आहे, फ़ैसिलो वरी शैतान खां था कराइण चाहिनि, ऐं शैतान चाहे त मूं ॾे त अचनि त मां इस्लाम खां हिनखे परे करे छॾियां। ऐं परे बि अहिड़ो ऐं युज़िल्लहुम ज़लालन बईदा, भुलाए अहिड़ो परे करे छॾियां न जो तमामु परे। तमामु परे छा त भला वेझो न अची सघंदा। जीअं मसलन हिकिड़ो माण्हू कंहिंखां कावड़िजे, पोइ हुन कावड़ खे दरगुज़र न करे, कावड़ खे दिलि ते रखे, मामलात खे बसि कटींदो वञे, कटींदो वञे, कटींदो वञे, कटींदो वञे, कटींदो वञे, छिजंदो वञे, छिजंदो वञे, वञी इंतिहा ते पहुचे। पोइ हाणे हुननि खे चइबो आहे दादा ॾे ख़बर, दोस्त तुंहिंजो किथे आहे? दादा हिक ॿिए खां परे आहियूं। थोरो परे या घणो परे? पोइ जे मामिलो ठहण जहिड़ो हूंदो आहे इलाज मिथ सां त चइबो आहे परे बि आहियूं, पर एॾा परे बि न। जेकॾहिं हिमत कईसीं त ठही वेंदासीं, या कंहिं माण्हूअ जेकॾहिं असांखे ठाहियो त मुमकिन आहे ठही वञूं, पर जेकॾहिं मामिलो सफ़ा बिगड़ी चुको हूंदो आहे त पोइ दादा हिक ॿिए खां सफ़ा परे थी चुका आहियूं। सफ़ा परे, हा, हाणे असांजो ठहणु मुमकिन कोन्हे। अल्लाह साईं बि फरमायो जेको शैतान जे तरफ़ पंहिंजो फ़ैसिलो नाकाम ऐं नामुराद माण्हूअ जे तरफ़ पंहिंजी सोच फिकिर खणी वेंदो, इहो उनखे एतिरो शैतानी असर सां परे कंदो, एतिरो परे कंदो जो इहो ईमान इस्लाम जे वरी वेझो बि न अची सघंदो। निस्बत अहिड़ी बयान कई वई। पोइ वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल रअयतल मुनाफ़िक़ीन यसुद्दून अन्का सुदूदा। हाणे यहूदीअ चयो हो न उन मुनाफ़िक़ खे जेको क़तल थी वियो उमर साईं जे हथां, त हल फ़ैसिलो अल्लाह जे नबीअ खां था करायूं। हीउ छा पियो चए त न काब बिन अशरफ खां था करायूं। अल्लाह साईं फरमायो वइज़ा क़ील लहुम तआलू इला मा अंज़लल्लाहु व इला रसूल, जॾहिं न चयो थो वञे इन्हनि खे जेके इहे तौरात ज़बूर इंजील ते बि चवनि था ईमान आहे, क़ुर ते बि चवनि था ईमान आहे, इन्हनि खे न जॾहिं चयो थो वञे त अचो भा अल्लाह जे रसूल जे तरफ़, अचो क़ुर पाक जे तरफ़, अचो फ़ैसिलो उन खां था वठूं। रअयतल मुनाफ़िक़ीन यसुद्दून अन्का सुदूदा, जॾहिं मुनाफ़िक़नि खे क़ुर ॾे अल्लाह जे रसूल ॾे सॾिबो आहे न, त पोइ तूं ॾिसंदे उन वक़्तु मुनाफ़िक़ वरी हीअं 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 किनारा कश थींदे परे। जीअं न को ॿार कॾहिं कॾहिं ज़िदी थींदो आहे, उनखे परचाइबो आहे, पोइ न परचंदो आहे, न ठहंदो आहे, न मञींदो आहे, उनखे वठिबो आहे त पोइ छॾाईंदो आहे ठूठ, मां खां वठ बसि गेल बसि त वरी छॾाईंदो हीअं गेल बसि
छिक बस हले यार छॾ हाणे तूं कावड़ खे हल बसि घर मसलन को रुसियो मानी नथो खाए घर पीमा खां रुकियो रुसियो आहे हल हीअं करे छॾाए थो अलाह जी फरमाए थो यसुद्दून आनका सुदूदा इहे निभागा मुनाफ़िक जॾहिं तूं सॾी ॾे न हुनखे क़ुर ॾे रसूल ॾे त इहे बि तोखे हुन वक़्तु रुकजी करे ईअं छॾाईंदा ईअं कंदा यसुद्दून आनका सुदूदा परे थी बीहंदा कॾहिं त सिरकी परे थी बीहंदा हथ न विझ बसि मां कोन थो हलां कॾहिं हथ विझ माना त हथ छॾाईंदा अलाह जी फरमाए थो ईअं कंदई ऐं वाक़ई हुन वक़्तु जॾहिं हुन मुनाफ़िक खे यहूदी वठे पियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ त हलो ॾे फ़ैसिलो कयूं त न का बि न शर्म खां था करायूं परे थी ईअं पियो चए वरी ॿी कैफ़ियत हुननि जी हज़रत उमर रज़ी अलाह ताला अन्हु जे हथां हुनजी मुंडी ते लही वई हाणे जॾहिं यहूदियुनि जे मथां मुनाफ़िकनि गॾिजी करे इल्ज़ाम तराशियूं कयूं त असांजो माण्हू हथ सां हिननि मारायो आहे हिननि जवाब ॾिनो यहूदियुनि त भाउ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़ैसिलो कोन पियो मञे चवे थो मां मुस्लमान आहियां ऐं वरी नबी जो फ़ैसिलो कोन थो मञे ईअं थींदो आहे छा मुनाफ़िकनि गॾिजी करे चयो त अवा उहो इन जे करे थो रही पियो इनकार करे उहो इनकार रुगो इन जे करे पियो करे त को न को रस्तो को मुआफ़क़त जो निकिरी पए बज़ाहिर त हिन फ़ैसिले में हक़ ऐं इंसाफ़ बिल्कुलु हुयो पर हू इन जे करे पियो टाल मटोल करे त जीअं को न को रस्तो मुआफ़क़त जो निकिरी पए हाणे त बहाना ॻोल्हनि अलाह जे नबीअ जे फ़ैसिले में पंहिंजी टाल मटोल करे उन में जवाज़ था ॻोल्हनि त भाउ उहो हक़ ते हुयो सही हुयो नबीअ जो फ़ैसिलो इनकार न पियो करे फ़ैसिले जो हू रुगो चवे पियो त को न को रस्तो निकिरी पए मुआफ़क़त जो बराबरीअ जो को न को भलाई का थी पए अल्लाह जी फरमाए थो फ़कैफ़ इज़ा असाबतहुम मुसीबतुम बिमा क़द्दमत अयदीहिम पोइ जंहिं महिल सिर ते थी पए न फ़कैफ़ उलमा मुहद्दिसीन तर्जुमो लिखियो आहे फ़कैफ़ पोइ कीअं था भॼंदा अचनि जंहिं महिल संदन सिर ते थी पए माना हमराह जी मुंडी लही वई हाणे ॻाल्हि गिचे पइजी वई जॾहिं सिर ते थी पए न इज़ा असाबतहुम मुसीबतुन माना ॿियनि लफ़्ज़नि में खणी हीअं चऊं लफ़्ज़ी तर्जुमो सम्झाइण ख़ातिर जॾहिं मुसीबत गिचे थी पइजी वञे न पोइ खणी चवनि था बिमा क़द्दमत अयदीहिम सुम्म जाऊका यहलिफून इहा मुसीबत बि अलाह जी फरमाए थो असां कोन ॾिनी आहे हुननि खे बिमा क़द्दमत अयदीहिम पंहिंजे लाइ पाण खड़ी कई अथनि असां हर बहु कंहिंजे मथां उमिरि जे हथां तलवार कान रखराई आहे कंध ते न की असां चाहियूं था त हुनजी मुंडी लहे पंहिंजे शरारतुनि सां पाण मुसीबत खणी पाण ते खड़ी कई अथनि पोइ जॾहिं अहिड़ी मुसीबत पंहिंजे हथ जे कमाईअ जी संदन पहुचे थी सुम्ह जाऊक पोइ साईं सोना नबी पोइ कीअं था तो वटि अचनि यहलिफून बिल्लाह पोइ कीअं था अलाह जा कसम खणी करे चवनि इन अरदना इल्ला इहसाना व तौफ़ीक़ा असांजो रुगो इरादो इहो त को न को रस्तो निकिरी पए मुआफ़क़त जो को न को बराबरीअ जो को न को आसानीअ जो को रस्तो निकिरी पए इन जे करे असां रुगो हज़रत उमर ॾांहुं आया हुआसीं बाक़ी इनकार कोन हो फ़ैसिले खां उलाइका अल्लज़ीना यअलमुल्लाहु मा फ़ी क़ुलूबिहिम अल्लाह से हज़रत उमर साईं जे सफ़ाईअ खे चिटो कंदे सफ़ाई ॾींदे फरमायो उलाइका अल्लज़ीना यअलमुल्लाहु मा फ़ी क़ुलूबिहिम अल्लाह ॼाणे थो त इन्हनि जे दिलनि में छा आहे इन मुनाफ़िकनि जे दिलि में फ़ारिज़ अन्हुम सोना नबी इन खां मुंहुं परे कर वाइज़हुम साईं मुंहुं जो परे कयां न पोइ हिनखे नसीहत केरु कंदो माना हिन खां मुंहुं परे करे छॾियां हे त चंडा हूअं ई इस्लाम जा मुखालिफ़ आहिनि न बज़ाहिर मुस्लमाननि सां रलमल थी करे था घुमनि मिक्स थी करे जीअं दुनिया जा ॿिया माण्हू सम्झनि त मुस्लमान आहिनि पर आहिनि मुनाफ़िक छुपियल लिकियल काफ़रनि जा साथी पोइ साईं मां बि न हिननि खां मुंहुं मोड़े छॾियां पोइ हिनखे हक़ु सच चवण वारो केरु हूंदो मां मुंहुं मोड़ींदुसि त मुंहिंजा साहबी सगुरा बि सभु हिननि खे छॾे ॾींदा पोइ हिननि ताईं हक़ु सच पहुचंदो कीअं अल्लाह ने फरमायो फ़ारिज़ अन्हुम सोना नबी पहिरियां कमु इहो आहे त हिननि में को आसरो न सम्झ कंहिं बि क़िस्म जो त कोई सुधरंदा आसरो न सम्झ इन मां हथु कढ पर वाइज़हुम इनखे नसीहत बि कंदो अचु साईं पोइ नसीहत कीअं कयां मुंहिंजो त रहमतुल लिल आलमीन हुजण जे नाते ही उसूल आहे त मां नसीहत हिकु दफ़ो न 5 दफ़ा न हज़ारों दफ़ा कंदो ईंदो आहियां पंहिंजे हर उमतीअ खे इहा दिली तमन्ना रखंदो आहियां त जेकर सुधरी पए दुआऊं घुरंदो आहियां कोशिशि कंदो आहियां हथा की बुज़ुर्गनि लिखियो आहे त अबू जहल जे दर ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 23,000 भेरा विया पक हुई त मुनाफ़िक़ आहे पक हुई त काफ़िर आहे पक हुई त मुखालिफ़ आहे पर तब बि वेंदा छो त रहमतुल लिल आलमीन आहे क़ुर तो फरमाए त रऊफ़ुर रहीम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साराह कंदे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम
मुझो महबूब तव्हांखे कहिड़ी ख़बर त तव्हांजे बारे में केॾो नरम रवैयो, केॾी शफ़क़त ऐं मोहबत थो रखे। मोमिननि ते त ख़ुसूसी महिरबान हूंदो आहे, पर जेके गैर मोमिन आहिनि उन्हनि जे लाइ बि फ़िक्रमंद हूंदो आहे त माना इहे सुधरी पवनि, माना इहे ईमान आणनि, इस्लाम क़बूल कनि त जहन्नम जे ॿ खां बची पवनि। पोइ अल्लाह जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॼण त फरमायो, सोणा इन्हनि मां हथ कढ, इन खां मुंहुं मोड़ परे थी, इन्हनि खां कोन सुधरंदा इहे, पर वाइजो नसीहत बि कंदो अचु। साईं पोइ नसीहत मां त चङी भली कंदो आहियां। वक़ुल लहुम फी अनफुसिहिम क़ौलन बलीगा, पंहिंजे पर में उन्हनि खे तूं हक़ सच चिटो चई ॿुधाए, पोइ मञनि या न मञनि। पंहिंजे पर में माना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला हिक तरफ़ खां ॼण त चयो तूं केॾी बि नसीहत कंदे सुधरंदा कोन, पर तुंहिंजो फर्ज़ आहे नसीहत करणो आहे, तूं कंदो अचु, उहा पंहिंजी पूरी कंदो अचु। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे क़ुर में ॿुधाईंदा आया, हक़ सच ॿुधाईंदा आया, पोइ नथा मञनि त पाण ॼाणनि। अल्लाह ताला इहो हुकुम फरमाए छॾियो। हाणे हिननि आयतुनि जे तर्जुमे ऐं ख़ुलासे मां इहा ॻाल्हि सम्झ में आई ज़ाहिरी तौर ते त हज़रत उमर साईं जन जो फ़ैसिलो सही हो, जो हुन मुनाफ़िक़ जो कंधु लाहे छॾनि। तॾहिं त क़ुर पाक चयो त असांखे ख़बर आहे त हुननि जे दिलनि में निफ़ाक़ छुपियल आहे। अल्लाह साईं ताईद कई, बज़ाहिर इहा ॻाल्हि सम्झ में थी अचे। ऐं इहो बि सम्झ में आयो ज़ाहिरी आयतुनि जे ख़ुलासे मां त मुनाफ़िक़ ज़ाहिरी तौर ते इस्लाम जो रूप अख़्तियार कंदो आहे, पर अंदर में हुनखे कुफ्र छुपियल हूंदो आहे। अल्लाह साईं जंहिंजे लाइ फरमायो, यालमुल्लाहु मा फी क़ुलूबिहिम, मूंखे ख़बर आहे त इन्हनि जे दिलनि में केतिरो निफ़ाक़ छुपियल आहे। आयतुनि मां इहा ॻाल्हि वाज़े तौर ते मालूम थी। गहरी नज़र सां ॾिसिजे थो त क़ुर पाक जे इन आयतुनि मां अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे इहो सबक़ ॾिनो, वॾे में वॾो हीअ त जहिड़ा ज़ाहिर जा चिटा साफ़ सुथरा हो न, अंदर जा ॿियोड़ा हुजो। ईअं न हुजो त ज़ाहिर जे चहिरे सां मुस्कुराहट हिक ॿिए सां गॾु गॾु, अंदर में वरी हिक ॿिए खां परे परे। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे, ॿ माण्हू हुजनि बि गॾु ज़ाहिरी तौर ते, पर हिक ॿिए जा कट्टर मुखालिफ़ हुजनि, ॼण त हिन आया त उन किरदार खे बि वाको करे छॾियो, त ईअं न हुजो। अल्लाह ताला खे इहो किरदार पसंदि कोन्हे। दिली तौर ते गॾु हुजो। जे मुस्लमान आहियो पाण में, त जे मुस्लमान तव्हां सां गॾु न आहे, काफ़िर आहे, त उन सां ज़ाहिरी तौर ते गॾु हुजो, दिली तौर ते गॾु न। ख़ुदि क़ुर पाक जी तालीम आहे, मुस्लमान आहियो त हिक ॿिए सां दिली तौर ते हिकु जहिड़ा हुजो, साफ़ सुथरा हुजो, जहिड़ा दिलि जा तहिड़ा ॿार जा। जेकॾहिं ईअं न ॿार ॿिया दिलि में ॿिया, त पोइ शाह साहिब जो शेर हिते मूंखे यादि थो अचे। ग़ालिबन उन चयो आहे त ॿाहिरि ॿोली हंज जी, अंदर कारो कां, अहिड़ो भेलो थां, छो न भञी भोरा भोरा कजे। अल्लाह ताला खे इहा ॻाल्हि नथी वणे। हिकिड़ो सबक़ मिलियो। ॿियो सबक़ ही मिलियो त जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फ़ैसिले ते नथो बीहे, उहो दुनिया जे कंहिं बि फ़ैसिले ते कोन बीहंदो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो माना क़ुर हदीस जो जेको फ़ैसिलो आहे, उहो एॾो साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदो, उनखां वधीक कोई साफ़ शफ़ाफ़ फ़ैसिलो नथो थी सघे। जेको क़ुर हदीस ते न बीठो, उहो कंहिं ते बि न बीहंदो। टे नंबर ते सबक़ इहो थो मिले त फ़ैसिलो जेके कंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि में हिकिड़ा हक़ गो हूंदा आहिनि, हक़ सच जो फ़ैसिलो कंदा आहिनि। हिकिड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जेके एतदाल सां कुझु न कुझु लाड़े हेॾे होॾे करे दरगुज़र करे मिड़ई भाकुर पाराए छॾींदा आहिनि। सम्झ में आयो क़ुर पाक जे उसलूब मां त जेको उथंदे खां ई ग़लति हूंदो आहे, नाहक ते हूंदो आहे, उहो पंहिंजो अमीन ई अहिड़े माण्हूअ खे चूंडींदो आहे जेको लड़ियल हूंदो आहे। ऐं जेको हक़ सच ते हूंदो आहे, उथंदे खां ई उहो अमीन ई अहिड़ो चूंडींदो आहे जेको सिधो माण्हू हूंदो आहे। हक़ ते आहे त सिधो माण्हू अमीन चूंडींदो, त इहो फ़ैसिलो कंदो, हक़ सम्झ में हिनखे ईंदो। ऐं जेको पाण उथंदे खां ई फ़ैसिले में ग़लति हूंदो, नाहक ते हूंदो, नाजाइज़ी कंदड़ हूंदो, उथंदे खां ई अहिड़ो माण्हू चूंडींदो। इहो ई वॾो दलील हूंदो आहे समझदार माण्हुनि जे लाइ। त भाउ तव्हां ॿिन्हिनि धुरियुनि जो इख़्तिलाफ़ आहे? हा भाउ। पोइ वकील अमीन चूंडिया अथव? हा भाउ। तो कहिड़ो चूंडियो आहे? मुंहिंजो फलाणो अमीन आहे। अच्छा, अदा तुंहिंजो कहिड़ो अमीन आहे? फलाणो मुंहिंजो अमीन आहे। समझदार माण्हू उतां ई सम्झी वेंदो त हिन जेको अमीन चूंडियो आहे, माना हे ग़लति आहे। हाणे अॻिते ॿी ॻाल्हि पोइ थींदी। उथंदे खां ई क़ुर पाक पंहिंजे उसलूब मां सम्झाए छॾियो। सचो माण्हू सचे ॾे वेंदो, कूड़ो माण्हू कूड़े ॾे वेंदो। तॾहिं बुज़ुर्गनि चयो अल जिन्स यमीलु इलल जिन्स, जिन्स जिन्स खे सिंधीअ में चवंदा आहियूं, को पंध ते हिक ॿिए खे ॻोल्हे लहंदा।
चौथे नंबर में सबक इहो थो मिले त जेको माण्हू पंहिंजे फ़ैसिलनि में हक़ सच वारनि खे छॾे किरियल क़िस्म जे माण्हुनि ऐं लाड़े फ़ैसिलो करण वारनि जे तरफ़ पंहिंजा फ़ैसिला खणी वेंदो, उहे पाण बि गुमराह आहिनि, हिननि खे बि गुमराह करे अहिड़ी हद ते पहुचाईंदा जो दीन इस्लाम वारे हक़ानियत ऐं सचाईअ खां बिल्कुलु परे हूंदा। इहो हिननि जो अञा मज़ीद क़दम हूंदो इस्लाम खे पुठी ॾियण जो, ऐं उन खां पोइ नतीजो इहो निकिरंदो त हिकु ॾींहुं इहे मुनाफ़िक़ ऐं मुर्तद थी करे मरंदा, जेके हक़ जे मुक़ाबले में बातिल खे तरजीह ॾियनि, सच जे मुक़ाबले में कूड़ खे तरजीह ॾियनि, इंसाफ़ जे मुक़ाबले में नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म खे तरजीह ॾियनि, उहे हिकु ॾींहुं मुनाफ़िक़ थी करे मरंदा। तॾहिं त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां इहो फ़ैसिलो क़त्ल जो साबित न थी सघियो हिन बुनियाद ते त हज़रत उमर साईं उनजी मुंडी जेका लाथी उहा सिर्फ़ हिन बुनियाद ते त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिन फ़ैसिलो न मञियो जंहिंमां साबित थियो त हे काफ़िर आहे। पहिरियां सिर्फ़ मुनाफ़िक़ हो न, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़ैसिलो कयो, मोमिन जे लाइ क़ुर पाक जी तालीम इहा आहे त अल्लाह जो रसूल फ़ैसिलो करे उन ते बीही वञो, वक़्त जो हुक्मरान हाकिम इस्लामी हुजे फ़ैसिलो करे त उन ते बीही वञो। हाणे वक़्त जो इस्लामी हुक्मरान बि अल्लाह जो पैगंबर ऐं होॾां सिधो सो अल्लाह जो पैगंबर क़ुर पाक जे ते नाज़िल थियो आहे, उहा हैसियत बि आहे, पैगंबर बि आहे, इस्लामी हुक्मरान बि आहे, सिधो सो क़ुर पाक जे आयतुनि जी तशरीह करे ॿुधाए पियो। उन वक़्तु अल्लाह जे पैगंबर खां मथे केर बि कोन हो, जे मुस्लमान हुजे त अल्लाह जे नबी जे पैगंबर खे मञे, हर हाल में इहा ॻाल्हि हुन जे मथां लाज़िम आहे, नथो मञे त चइबो त मुस्लमान कोन्हे। हाणे जॾहिं हुज़ूर जे फ़ैसिले खे ठुकराए त पोइ इहो मुस्लमान न रहियो, काफ़िर रहियो, जॾहिं काफ़िर थियो त हुनखे मारणु हक़ आहे। इन जे करे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे मथां इहो क़त्ल जो इल्ज़ाम साबित न थी सघियो, हज़रत उमर साईं बरी रहियो। क़ुर पाक जे हिननि आयतुनि सां अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे वज़ाहत सां फ़ैसिलो ॿुधाए छॾियो त खोड़ सारियूं ॻाल्हियूं क़ुर पाक जे आयतुनि मां ई मिलनि थियूं त फ़ैसिले करण वक़्तु संजीदगी ऐं सचाईअ खां कमु वठो, पंहिंजा अमीन जेके चूंडियो था उहे बि ॾिसी वाइसी चूंडियो, अहिड़ा न चूंडियो जेके पाण ई लड़ियल ऐं खरियल हुजनि। खोड़ सारियूं ॻाल्हियूं सबक़ में मिलनि थियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे बि क़ुर पाक जे इन्हनि आयतुनि जे ज़रिए सां ख़ूब इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी, उन खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जी तौफ़ीक़ अता फरमाए, ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।